SSP बदीन कमर रज़ा जिस्कानी जो बदीन शहर जो तफसीली दौरो बाज़ारों ऐं अहम शाहराहनि जो मुआइनो। ईद उल फितर के पुरअमन ऐं ख़ुशगवार नमूने मल्हाइण लाइ SSP बदीन कमर रज़ा जिस्कानी बदीन शहर जो तफसीली दौरो करे सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते इन शहर जे अहम दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि मरकज़ी शाहराहनि ऐं वापारी मरकज़नि ते मुक़ररु पुलिस नफ़री नाकाबंदियुनि ऐं गश्त जे निज़ाम जो बारीकी सां मुआइनो कयो। SSP बदीन पंहिंजे दौरे दौरान शाहनवाज़ चौक, शहबाज़ रोड, शाही बाज़ार, सराफ़ा बाज़ार समेत ॿियनि मसरूफ़ वापारी मरकज़ जो दौरो कयो, जिते हिन ड्यूटी ते मुक़ररु पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे हिदायतूं जारी कयूं त हू अलर्ट रहनि, मशकूक माण्हुनि ते कड़ी नज़र रखनि ऐं अवाम सां ख़ुशी इख़लाक़ी सां पेश अचनि। दौरे दौरान हिन वापारियुनि ऐं दुकानदारनि सां मुलाक़ातूं करे संदनि मसला ॿुधा ऐं सिक्योरिटी समेत ॿियनि मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि कई।